मां तव्हांखे ॿुधाईंदा त मूंखां केरु पुछंदो त मां हुनखे बिल्कुलु ॿुधाईंदुसि ऐं मां कंहिंखां ॾिजण वारो न आहियां। मां हिते एज़ अ MS आहियां। जेतिरो अरसो रहंदुसि मां मरीज़नि जी ख़िदमत कंदो रहंदुसि ऐं मरीज़नि जी ख़िदमत मूंखां केर बि जेको आहे सो खसे नथो सघे। मां तव्हांखे ॿुधायां त शुरूआति भते जी कई दीदार ॿुघियो जेको पाण खे ज़िले जो सदर सॾाए थो शहीद भुट्टो जो। अॻे टेन्यूअर में हुन तमामु ग़लीज़ ज़बान इस्तेमालु कई ऐं हॉस्पिटल खे यरगमाल करण जी कोशिशि कई। बहरहाल असां जेको आहे सो पार्टी जे सरबराहनि सां ॻाल्हायो। पार्टी जे सरबराहनि इंक्वायरी रखी। अच्छा, इंक्वायरी खां पोइ जेका असां ॻाल्हियूं जेके साम्हूं आयूं हुननि हिकिड़ो 2 पेज ते हिकिड़ी इंक्वायरी रिपोर्ट हुननि जेका असां शाया कई। उन खां पोइ वही जेके नमुड़िया असां वरी बि जेके असां पार्टी सरबराहनि खे असां चयो नेठि उन हिकिड़े शख़्स खे जेको आहे सो ब्लैकमेल करे रहियो हुयो उनखे पंहिंजी पार्टी बुनियादी मेंबरशिप ऐं उन जेका असां उहिदे तां बर्खास्त कयो। उहो असां वटि रिकॉर्ड बि आहे। हींअर ताज़ो असां वटि यूनुस उठो आयो कराची जे हवाले सां त असांखे कराची में कुझु प्रोग्राम करणा आहिनि ऐं असां वञूं था। असांखे हेतिरियूं बसूं ॾियो, हेतिरो असांखे पेट्रोल ॾियो, हेतिरा असांखे पैसा ॾियो जेके मुंहिंजे बस खां ॿाहिरि हुया। उनजे करे असां हुननि खे चयो त बाबा तव्हां मरीज़ वठी अचो, ऑपरेशन न थिए, दाख़िला न थिए। असां मरीज़ जी त जेका असां तीमारदारी पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था, पर जेकॾहिं असां हिकिड़े दोस्त खे जेकॾहिं भतो या हिकिड़े दोस्त खे कंपनसेट कयूं त 10 दोस्त ॿिया बि ईंदा त तव्हां हुनखे कंपनसेट कयो ऐं असांखे नथा कयो। इहो असांजो हिकिड़ो माहौल ख़राबु थींदो। मां जिते बि रहियो आहियां पंहिंजे तरीक़े सां, पंहिंजे सिस्टम सां, पंहिंजे इदारे सां सचो रहियो आहियां। मां घोटकी खां वठी हैदराबाद जेका असां पंहिंजो हेपेटाइटिस खां वठी मां हिते पहुतो आहियां त मां पंहिंजे पेशे सां सचो ऐं पंहिंजी जेका असां अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी मां हिकिड़ी ख़िदमत कई आहे मरीज़नि जी। हिते बि तव्हां ॾिसंदो त असां जेका ख़िदमत कयूं पिया उहो उन में जेके काफ़ी शयूं आहिनि जेके असां करणु हिकिड़ो वञूं पिया। मां तव्हांखे ॿुधायां त शुरू खां वठी अॼु ॾींहं ताईं बजट बुक में असां वटि लेबोरेटरी जो हिकिड़ो रुपयो बि न हुयो ऐं थैलेसीमिया जो हिकिड़ो रुपयो बि न हुयो। डायलिसिस जी बजट जेका DHO ऑफिस में वेंदी हुई उहा असां जेका असां पंहिंजे हेड में कराई आहे, जंहिंमें डायलिसिस असांजा थियनि था। हींअर असां ऑर्डर ॾिना आहिनि, 2 महीना अॻु में असां ऑर्डर ॾिना आहिनि त लेबोरेटरी असां फुल फ्लेज कयूं। असां वटि मशीनरी अची वई आहे। उन सां गॾोगॾु असां जेका असां फुल फ्लेज हिकिड़ो एयर कंडीशन यूनिट ठाहियूं था लेबोरेटरी जो, जेको तमामु सुठे नमूने सां बहितर नमूने सां कमु कंदो। ऐं असां फ़ाल करणु था चाहियूं हिन थैलेसीमिया सिस्टम खे। त असांजा जेके दूर दराज़ खां या असांजा कोटड़ी वासी या असांजे ज़िले जामशरी में जेके बि पेशेंट अचनि था उन्हनि खे असां सिहत जूं सभई सहूलियतूं मुहैया करे ॾियूं। मां तव्हांखे ॿुधायां त हुसैनाबाद, हैदराबाद, ऊंगर, ठट्टो, सिजावल जा पेशेंट असां वटि तव्हां रिकॉर्ड ॾिसंदो त असां वटि आया आहिनि। असां वटि ऑपरेट थिया आहिनि ऐं उन्हनि खे बि असां सर्विस ॾियूं था। छो त असां ईअं कोन था चऊं त ठट्टे वारा ठट्टे में बि इलाजु कराइनि, हैदराबाद वारा हैदराबाद में इलाजु कराइनि। असां डॉक्टर आहियूं, असांजी हॉस्पिटल आहे। असां बहितर सहूलियतूं ॾियणु असांजे फ़र्ज़ में शामिलु आहे। पेशेंट किथां जो बि हुजे जेसि ताईं असांजी DHQ जी बजट ईंदी त असां 100% असां ॾींदासीं। हींअर कुझु थोरियूं घणियूं जेके कमियूं पेशियूं आहिनि उहे असां निशानदेही करे असां सेक्रेटरी हेल्थ ऐं मिनिस्टर ताईं पहुचायूं आहिनि। उहे इनशाला असांखे बजट जीअं वधंदी तीअं असां टोटल 100% ॾींदासीं। कुझु कमियूं पेशियूं असां वटि हूंदियूं पर असां बहितर खां बहितर सहूलियत ॾियूं पिया ऐं ॾींदासीं। हॉस्पिटल जे हवाले सां जेके कैज़ुअलिटी खां शुरू था कयूं त कैज़ुअलिटी में असांजो लेटर निकितल आहे। जॾहिं मां अचां थो त मां बिल्कुलु सख़्ती कयां थो। मां पाण 8 साढे 8 बजे पहुचां थो। बायोमेट्रिक असांजी बिल्कुलु पंहिंजी बहितर नमूने सां कमु थी करे। उन सां गॾोगॾु असां जेके आहिनि असांजा डॉक्टर आहिनि, असां एडमिनिस्ट्रेशन जा माण्हू आहिनि, उहो असां सुबुह जो सभई मौजूदु हुजूं था। उन खां पोइ इवनिंग में असांजो एडमिनिस्ट्रेशन जो माण्हू मौजूदु हूंदो आहे, RMO, जेको असांजो ही जेके शयूं लुक आफ्टर कंदो आहे, प्लस जेके चेक बैलेंस कंदो आहे। उन सां गॾोगॾु जेके असांजो रेगुलरिटी ऐं पंक्चुअलिटी ॾिसे थो। असां बार बार हिकिड़े माण्हू खे जेको सो चयो त बाबा तव्हां जूं शिकायतूं वधी वियूं आहिनि, पर उन पंहिंजूं शिकायतूं दुरुस्त करण जे
जेको सो न करे सघियो उनखे असां हितां DG हेल्थ खे असां लिखियो लेटर सां त गॾु बाबा हिन जेको सो बार बार ऐं असांजो इहो चवणु आहे त जेकॾहिं को रोड ब्लॉक आहे अधु कलाक 20 मिंट 10 मिंट जेकॾहिं को दोस्त देरि सां थो अचे त इवनिंग वारो मॉर्निंग वारो वेठो हुजे इवनिंग वारो जीअं असां अची वञे पाण हैंड ओवर टेक ओवर थींदो आहे उहो ॾिए ऐं जेकॾहिं इवनिंग वारो तेसि ताईं वेठो हुजे चेसि ताईं नाइट वारो अचे असांजो इहो सिस्टम जेको आहे सो शुरू खां वठी आहे ऐं रहे थो पर जेकॾहिं दोस्त को जेकॾहिं इन ते अमल नथो करे त उनखे असां एक्सप्लेनेशन बि ॾिनी हूंदी उनखे शोकाज़ बि ॾिनो हूंदो पर जेकॾहिं एक्सप्लेनेशन ऐं शोकाज़ खां बि जेकॾहिं हू पाण खे मथां थो सम्झे त असां इहो सम्झंदासीं त अहिड़े डॉक्टर जी असांखे इहा अहिड़े स्टाफ जी असांखे काई ज़रूरत न आहे उहो असां रिलीव करे असां ॿ जेके आहिनि से पैरामेडिकल जा दोस्त ऐं हिकिड़ो असां डॉक्टर जेको सो रिलीव करे DG ॾांहुं मोकिलियो आहे जंहिंजी वरी पोस्टिंग वरी ॿिए पासे थींदी जो छो त असां वटि जेका डॉक्टर आहे फीमेल उहा फीमेल जी करे थी असां जेको आहे सो लिखियो हुयो अॻु में इन खां अॻु में 2 साल अॻु में डॉक्टर असां वटि बुरगड़ी साहिबु हुयो जेको मेल जो कंदो हुयो पर असां वरी जेका असां उन जी जेका असां ट्रांसफर थियण खां पोइ असां VC साहिब खे चयो VC साहिब वटि दरख़्वास्त हुई जेका फीमेल जी हुई असांखे उन जेका असां फीमेल हेॾां ॾियारे मोकिली पर उहो मेल फीमेल ऐं ॿारनि जा अल्ट्रासाउंड थियनि पिया असां कोशिशि कयूं था त असां इवनिंग में जेको सो अल्ट्रासाउंड शुरू कयूं जेके पेशेंट अचनि था जेके गाइनी जा पेशेंट अचनि था जेके इवनिंग में अचनि था उन जी बि सहूलियत असां अनक़रीब शुरू करण वारा आहियूं असां ॾियण जी ॻाल्हि हुजे हा त पोइ मां जेके को 1000 2000 3000 5000 भताखोर आहिनि मां उन्हनि खे ॾियां हा त उहे मुंहिंजे ख़िलाफ़ छो पोस्टूं रखां मुंहिंजी वॾी हिमायत कंदा हुआ बाबा डॉक्टर अहिड़ो जेको सो अहिड़ो डॉक्टर पूरे सॼे सिंध में न आहे बहरहाल इहो आहे त असां मां कंहिंखे पैसा न ॾिना आहिनि न वरी मां ॾियण जो जेको सो इरादो रखां थो मां हॉस्पिटल जे मरीज़ जेके अचनि था असां वटि उन में मां पुख़्तो यकीन रखां थो त उनजी सर्विस जेका असांजे फर्ज़ में शामिल आहे कैज़ुअलिटी जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त अॻु में असां वटि ऑक्सीजन सिस्टम सिर्फ़ु सिलेंडर टाइप हुयो मूं बेड ते ऑक्सीजन सिस्टम लॻायो आहे बेड ते मॉनिटर लॻाया आहिनि ऐं अञा बि असां 2 मॉनिटर ॿियनि बेडनि ते लॻाईंदासीं 2 जेके बेड अञा वधीक जेका असां ऑक्सीजन सिस्टम उन ते लॻाईंदासीं उन सां गॾोगॾु असां वटि इवनिंग में जेको मुंहिंजे ख़्याल में CM साहिब बि उन्हनि जो ज़िक्र कयो त काफ़ी जेके हॉस्पिटल आहिनि कुझु हॉस्पिटल आहिनि उन्हनि में असांजो जेको आहे सो टेली कम्यूनिकेशन ऐं जेको सो ऑनलाइन ट्रीटमेंट आहे उन में वाहिद ही जेका असां कोटड़ी वारी बि हॉस्पिटल उन में आहे जेका 2 बजे खां पोइ असांजी जेका असां ऑनलाइन ट्रीटमेंट ॿारनि जे हवाले सां थिए थी हू त असां वटि डॉक्टर फीमेल डॉक्टर मेल डॉक्टर वेहनि था जेके पंहिंजे मरीज़नि जी ख़िदमत कनि था ऐं उन्हनि खे ट्रीटमेंट ॾियनि था ॿारनि जे हवाले सां छो त असां जेसि ताईं वञी जेका असां इवनिंग में ऐं नाइट में पीड्स जा जेके डॉक्टर असां वटि अचनि ऐं इनशाला असां कोशिशि कई आहे उहे अची वेंदा तेसि ताईं असां वटि हिकिड़ी ऑनलाइन ट्रीटमेंट आहे जंहिंमें कराची उनमें जेका असां मेहू हॉस्पिटल उनमें जेका असां लाहौर में पिम्स हॉस्पिटल इहे सभु शयूं असां खां हिक ई टाइम ते मुंसलिक हूंदियूं आहिनि जेकॾहिं पेशेंट अचे थो कैमरा जी मदद सां हुनखे जेको सो ॾिसी वाइसी हुनखे जेका असां ट्रीटमेंट ॾिनी थी वञे जेको बि कंसल्टेंट हुते वेहंदो आहे उहो उनखे ट्रीटमेंट ॾींदो आहे उहो असांजे फर्ज़ में शामिल आहे उहा ट्रीटमेंट असां पंहिंजे हॉस्पिटल मां ॾियूं ऐं ॾियूं पिया था मां हिकिड़ी तव्हां सां इहा ॻाल्हि कंदुसि अॻे टेन्यूअर में मां हिकिड़ो सब स्टोर खोलियो हुयो हॉस्पिटल में जेका काफ़ी हलियो मुंहिंजे 4-5 महीना साइड ते वञण खां पोइ उहो सब स्टोर बंदि थी वियो हाणे असां वरी सब स्टोर उहो मेंटेन करणु वञूं पिया उन में असां जेके डॉक्टर उन में स्टाफ रखंदासीं जंहिंजी सिर्फ़ु ड्यूटी हूंदी त जेको मरीज़ ईंदो उहो डॉक्टर जेका दवा लिखंदो उनखे उहा दवा ॾियणी आहे सर्विस जा जेके आहिनि से ॿिया दोस्त ॿिया डॉक्टर ॿिया स्टाफ वारा जेके सर्विस ॾींदा ऐं पेशेंट खे देखभाल कंदा हू माण्हू हिकिड़ो जेको वेठल हूंदो सिर्फ़ु ट्रीटमेंट जे स्टोर ते वेठल हूंदो सब स्टोर ते जो उहा जेका असां सर्विस असां बहाल करणु वञूं पिया ऐं इन सां काफ़ी जेके दोस्तनि जूं शिकायतूं आहिनि उहे बि ख़तमु थी वेंदियूं साफ़ी दोस्तनि अॼु ॾींहं ताईं मूंखां कंहिं बि भते जी गुंजाइश न आहे कई न भते वठण जी कोशिशि कई आहे न वरी भते जी हुननि डिमांड कई आहे बाक़ी चंद अताई साहब बि आहिनि उन्हनि जो मां ज़िक्र ज़रूरु कंदुसि जिनमें हिकिड़ो मुक़दर बलोच आहे हुनजो तव्हां रिकॉर्ड ॾिठो आहे जेको पाण खे न्यू जो जेको आहे सो नुमाइंदो सम्झे थो मूं
न्यू वारनि ॾे लेटर बि लिखियो आहे त हिन जंहिं माण्हू ते 4 FIR आहिनि उनखे तव्हां कीअं ज़िले जो नुमाइंदो करे मोकिलियो आहे। कुझु ॿिया बि आहिनि, दिलबर मीरानी आहे, सऊद ख़ासकिली आहे, इहे इन्हनि खे असां उनजी लाइन में नथा आणियूं, सहाफ़त जी लाइन में। ऐं सहाफ़त जी लाइन खां उहो परे आहिनि, इलाही परे आहिनि। पर अहिड़ा माण्हू जेके आहिनि से पाण खे सहाफ़ी सम्झी, जीअं जामी सीधी आहे पाण खे सहाफ़ी सम्झी, ऐं जेका असां पंहिंजो वताखोरी ऐं माण्हुनि खां जेका असां ब्लैकमेलिंग जी उहो सिस्टम कनि पिया, उन्हनि खे असां सहाफ़ी नथा मञूं। बाक़ी सहाफ़ी दोस्त अॼु ॾींहं ताईं जेको सो मूंखां कंहिं न भतो घुरियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त सहाफ़ी दोस्त जेके बि आहिनि उहे पॉज़िटिव आहिनि ऐं उन्हनि जी असां इज़त कंदा आहियूं। ऐं असां सहाफ़ी दोस्तनि खे पाण मदू कंदा आहियूं त तव्हां अचो हॉस्पिटल में जेके बि शयूं आहिनि तव्हांखे ॾेखारियूं। जेके पॉज़िटिव शयूं आहिनि उन्हनि खे तव्हां हाईलाइट कयो। जेके कुझु न कुझु असां कुझु कमियूं पेशियूं असांजूं आहिनि उन्हनि खे बि हाईलाइट कयो ताकी असां ताईं पहुचनि, हायर अथॉरिटीज़ ताईं पहुचनि, ताकी इहो जेको असां मरीज़नि जा मसइला। को दोस्त लिखे थो त नई बजट सिर्फ़ु लेबोरेटरी में नाहे आई, नई बजट थैलीसीमिया में बि आहे, नई बजट असांजी लेबोरेटरी में बि आई आहे। उहे असां ऑर्डर ॾेई छॾिया आहिनि, ऑर्डर कापियूं तव्हांखे ॾेखारींदासीं। असां वटि मशीनूं अची वियूं आहिनि। कुझु मशीनूं जेके आहिनि से असां परचेज़ कयूं आहिनि, टेंडर कयूं आहिनि, जेके अचनि पियूं थियूं। ऐं असां ऑर्डर ॾेई छॾिया आहिनि। उहो 2 महीना असां अॻु में, 1-1.5 महीनो असां अॻु में ऑर्डर ॾिना आहिनि कंपनी वारनि खे। जिन विन कयो आहे उहे अची वेंदियूं ऐं उहो इनशाला क़रीब। भई मां हर उन ॻाल्हि में लेबोरेटरी ऐं थैलीसीमिया जे ज़िक्र बि कंदो आहियां त असां हींअर जेको सो बजटूं वठी, ऐं इहा रुगो ईअं न थियो आहे बजट असां वञण सां बजट मिलंदी। उनमें असांजो MNA, उनमें असांजो MPA, उन जूं कोशिशूं काविशूं शामिल आहिनि, जंहिंमें असांखे उन्हनि CM डायरेक्टिव कढाए ॾिना। उन खां पोइ असां खणी सेक्रेटरी वटि पहुतासीं। सेक्रेटरी खां पोइ फिनांस जो मसइलो ऐं मरहलो हूंदो आहे, उहो फिनांस खां थी असां वटि उहे जेके असां उहे बजट जूं सहूलियतूं अची विया आहिनि। ऐं उहे इनशाला हाणे सालियाना उहो जेको सो असांजी बजट में ईंदियूं ऐं मरीज़नि खे असां सहूलियतूं जेका असां ॾींदा रहंदा। जो कोई दोस्त पाण खे सियासी सम्झनि था ऐं सियासत हिन खां काफ़ी परे आहे, पर ही मिनतूं सिनतूं करे अची था वञनि कंहिं पार्टी जो आड़ वठी ऐं पंहिंजी भतेखोरी ऐं पंहिंजो सिस्टम ऐं पंहिंजो जेका असां पंहिंजो ब्लैकमेलिंग शुरू था कनि। असां जेके पार्टी जा जन कयो आहे, जेके कनि पिया, असां पार्टी जे सरबराहनि ताईं जेको सो इहे ॻाल्हियूं पहुचायूं आहिनि। ऐं असांखे उमेद आहे त पार्टी जा सरबराह उन्हनि ते एक्शन खणंदा। ऐं जेकॾहिं न इहे जेके ब्लैकमेलिंग वारो सिलसिलो जेको सो जारी ऐं सारी रहियो त असां पंहिंजो अमल जेको असां बिल्कुलु वाज़े कयो आहे उहो कंदासीं, करे बि ॾेखारींदासीं। ऐं असांजे हक़ में बि शामिल आहे त असां पंहिंजे उन जो दिफ़ा कयूं, पंहिंजे उन जॻह जेका असां हॉस्पिटल जी दिफ़ा कयूं। छो त हीउ इदारो आहे, जेसिताईं मां हिन इदारे में आहियां त मुंहिंजे फ़र्ज़ में शामिल आहे त हिकिड़ो बहितर नमूने सां कमु कयूं, हॉस्पिटल खे बहितर बनाइण जी कोशिशि कयूं। हॉस्पिटल में जेके मरीज़ ग़रीब मरीज़ अचनि था उनखे बहितर सहूलियत ॾियूं। ऐं इनशाला उहे जेको सो सहूलियतूं असां ॾींदा रहूं।